कबर ताजे इंतजार में आ, कबर तागे पुकारे दी हर मर्द के, हर माई के, हर पोड़े के, हर जवान के रणियों करे करे कबर जवे दी तमाहे खिलाए बजी जाए, कबर रणियों करे जवे दी तमाम भाई जी जाए, कबर रणियों करे जवे दी तमाम कोड़ जी जाए, कबर रणियों करे जवे दी तमाम नागंजी जाए, तो कबर रणियों करे जवे दी माँ केवल जी जाए, कबर रणियों करे जवे दी तमाम विछुन जो मर को लाया, कबर रणियों करे जवे दी माँ अज़ाब जी जाए, माँ तकलीफ जी जाए, जे करे मुझे अंदर दुखे पिश्त जो बाग पे तो अल्लाह रसूल जी फरमा बरदारी करे समेना वातवा गुफरानक रब्बना व इलैकल मसीर। अञा वॾे आवाज़ सां रोज़ कबर सॾे थी, रोज़ पुकारे थी, रोज़ माण्हू मरनि था, नथा मरनि, ॻाल्हायो ई नथा। अल्लाह पोइ बि परवाह न आहे, पोइ बि ख्याल न आहे। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए कुल्लु मन अलैहा व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाए फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। आस्तिदा क्यों सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह रोज माण्हू मरनि था, रोज फुदगियूं लॻियूं पियूं आहिनि। कल्ह हेॾो माण्हू मुंहुं टियों ॾियारो हुन ॻोठ मुंबो, चौथो ॾियारो हुन ॻोठ मुंबो, पर असांखे कोई फिक्र न आहे पंहिंजे मौत जो, असांखे कोई फिक्र न आहे पंहिंजी कबर जो। अलाकुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ़ तालमून सुम्मा कल्ला सौफ़ तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवुन्नल जहीम सुम्मा लतरवुन्ना आइनल यकीन सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिल नईम। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां हे न्यारियो मां जोल तो फेराया खुदा जो वास्तो तो वाइज़ ॿुधो था, ॾींहुं राति जलसा ॿुधो था, कुरान मजीद ॿुधो था, पर नेक बणजण जे लाइ तयारु न आहियो, नमाज़ी बणजण लाइ तयारु न आहियो, कुरान जे आशिक़ बणजण जे लाइ तयारु न आहियो। जंहिं कननि सां कुरान मजीद ॿुधो था वरी उन्हनि ई कननि सां राग था ॿुधो, ठहे थो तव्हांखे? जंहिं अखियुनि सां कुरान जी शरीफ़ जी ज़ियारत था कयो वरी उन्हनि अखियुनि सां परायूं मायूं था ॾिसो, हया नथो अचेव? खुदा जा बानो अल्लाह जी कावड़ के अल्लाह जे जलाल के दावतूं था ॾियो, वेठा वेठा रब के नाराज़ था कयो, वेठा रब के कावड़ायो था ॾींहुं राति। अल्लाह फरमायो मा तरक अलैया मिन दाब,
और फरमायो जे कदे मां अल्लाह ताके पकड़न दे जा तकड़ी विख भी ताके चुड़न दिया एडो मां पावर वारो आ एडी मां ताकत वारो आ एडी मां कुवत वारो आ ताजी ताकत बयान कंदे अल्लाह फरमायो तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अञा वॾे आवाज़ सां मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अञा वॾे आवाज़ सां अल्लाह रब जो वॾी ताकत वारो चो अल्लाह साईं ॻाल्हायो ई नथा चो अल्लाह साईं वॾी ताकत वारो आहे वॾे पावण वारो आहे। रब फरमायो जेकॾहिं मुंहिंजी ताकत तव्हांखे ॾिसणी आहे त मथे न हारियो नज़र कयो आसमान जे तरफ़ 7 आसमान कीअं मां बग़ैर थंबे थुणीअ जे बीहारिया आहिनि। रब फरमायो मुंहिंजी ताकत तव्हांखे ॾिसणी आहे त ज़मीन ते निहारियो 7 ज़मीना कीअं मां पाणीअ जे मथां बीहारियो आहे। ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाइरो जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जी ताकत ॾिसणी आहे त हिन क़ुरान मजीद ते निहारियो ॾिसो त अल्लाह साईं आद वारी क़ौम सां छा कयो ॾिसो त अल्लाह साईं समूद वारी क़ौम सां छा कयो ॾिसो त अल्लाह साईं फिरौन सां छा कयो फिरौन के साथन समेत अल्लाह पानी में गोता डेराए मारे फिरौन के अल्लाह साईं जमीन में भी जान न ॾिनी कबर भी नसीब न कयस। अञा ताईं मिस्र जे अजायब घर में फिरौन जो जनाज़ो ऐं लाश धप पियो करे दुनिया वारा ॾिसी इबरत था हासिल कर जेको चवे पियो अना रब्बुकुमुल आला मूसा मां तुझे रब खां भी वॾो आहियां। अल्लाह फरमायो निहारियो त मां अल्लाह केॾो ज़लील ऐं रुसवाए ख्वार कयो त मां ओ मुंहिंजा अज़ीज़ो नमरूद ने निहारियो मंढो मशरो अल्लाह उनजे नक जे ज़रिए दिमाग़ में पहुचाए अल्लाह उनखे मोजरा हणाइण लाइ पंहिंजनि नौकरनि खां जनम रसीद करे छॾियो। इब्राहिम निहारियो अल्लाह से शाशर कयो अबाबीलन खे मोकिले पथरियूं चुटराए अल्लाह से उनखे उनजे हामिन खे उनजी फौज खे उनजे माण्हुनि खे ज़रियूं कराए अल्लाह से अल्लाह फरमायो फजअलहुम कासिफिम माकूल जीअं वात में गाह चॿाड़जी वेंदो आहे तीअं इब्राहिम जी जमात के मां अल्लाह से चॿाड़े छॾियमि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो नज़र फेरायो कारून सां छा हालत थी हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम कारून ॾे आयो आहे कारून तोखे अल्लाह से वॾी मिल्कियत ॾिनी आहे 50 खचर तुझे खजाननि जूं कुंजूं दाखिल ज़कात दे अल्लाह जी राह में दे या मिल्कियत अल्लाह तोखे ॾिनी आहे चवे तो कारून वॾाईअ में त मूंखे रब मिल्कियत न ॾिनी आहे मां पंहिंजी महिनत सां कमायो आहे। अची हज़रत मूसा खे कावड़ आई चवे तो मुंहिंजा अल्लाह कारून खे पकड़ रब फरमायो ज़मीन वारो कर देर न कर कारून जा पैर पकड़ पैर जो ज़मीन पकड़ा कारून जा त कारून झंप ॾिनो वरी रबी हुकुम थियो त वरी अल्लाह फरमायो ज़मीन वारो कर पैर पकड़े वरी कारून झंप ॾिनो आहे
आखिर टियों दफ़ो रब फरमायो ज़मीन के हाणे पैर पकड़े आखिर पैर पकड़िया रब फरमायो ज़मीन हाणे लॻेगी हज़रत मूसा तो फरमायो मुझा अल्लाह कारून के तो ज़मीन में गिराए दो पर हिन जे जेका मिल्कियत दा खजानो आ उन ते वॾा झेड़ा थींदा वॾा फसाद थींदा वॾियूं वेड़ियूं थींदियूं मेहरबानी करे उहा मिल्कियत भी इन सां गॾु ख़त्म कर अल्लाह फरमायो जिब्राइल अमीन जीअं बेल जो हणबो आ मसाले में मसाले भरण जे लाइ इएं तूं पंहिंजे पर खे कारून जी मिल्कियत खणण जे लाइ खणी कारून जी मिल्कियत के कारून जे मथों रखंदो मां अल्लाह सही मिल्कियत समेत ज़मीन में गरक कंदो रहां गिहाईंदो रहां नबी साईं जे ज़माने में वॾो धमाको थियो साहबी वेचारा घरनि मां निकिरी आया नबी साईं जन में निकिरी आया अल्लाह अकबर जो रड़ियूं पइजियूं साहबन फरमायो साईं छा जो आवाज़ दो नबी साईं फरमायो कारून पहिरीं ज़मीन खां हाणे ॿिए ज़मीन ते मिल्कियत समेत किरियो आहे तॾहिं इहो धमाको ॿुधण में आयो आहे साहबन फरमायो साईं केतिरो वक़्तु ज़मीन में गेबो रहंदो साईं फरमायो क़यामत जे ॾींहं ताईं इहो गेबो रहंदो आख़िर क़यामत जे ॾियारे अल्लाह हिनखे जहन्नम जी बाहि में उछलाईंदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो तंहिंजे करे मां तव्हांखे अर्ज़ु थो कयां अल्लाह साईं सां जंग जा मुक़ाबला न कयो अल्लाह साईं सां हा ओ मुंहिंजा अज़ीज़ो वेड़ जा मुक़ाबला न कयो अल्लाह साईं सां मुक़ाबले करण जी असांखे ताक़त ई नाहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो सालियो नबी जे नाफ़रमान क़ौम जो छा थियो कुरान जो मुतालो करे ॾिसो ओ मुंहिंजा अज़ीज़ो हज़रत नूह नबी जे नाफ़रमान क़ौम जो छा थियो कुरान जो मुतालो कयो वधीक तव्हांखे नथो चवां एतिरो ज़रूर चवंदो वञी न्यारो लाल कार जे बरदा मोहन जो दड़ो आ ॾिसो अल्लाह ज़ईन मोहन वारे दड़े सां छा असर कयो सॼी ज़मीन जी चकी खणाए अल्लाह दा आसमान खां ऊंधी कराई वञी नज़र कयो लाल कार जे भरिसां झोकर वारो दड़ो आ कीअं अल्लाह साईं उहो ऊंधो करायो आ सॼी चकी जो चकी ज़मीन जी खणाया दा आसमान खां रब ऊंधी कराई हाँ सखर जे भरिसां हिते ताज भरिसां अरोड़ वारो शहर आ वञी ॾिसी अचो इहो सॼो दड़ो जो दड़ो अल्लाह कीअं सॼो ॻोठ ऊंधो करायो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो अल्लाह खे कावड़ ॾिरायो रब जूं नाफ़रमानियूं न कयो रब खे रजायो न ॿ टे जा महिमान बि न आयो तंहिंजे करे मां तव्हांखे मोदबाना गुज़ारे थो कयां अचो पंहिंजे अल्लाह साईं सां ठा कयो पंहिंजे रब खे परचायो सॾे थो अल्लाह तव्हांखे अनीबू इला रब्बिकुम वास्लिमू या इबादियल्लज़ीना असरफू अला अन्फुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम अञा वॾे आवाज़ सां एॾे निहारियो खुदा जो वास्तो दो रब के न कावड़ायो अॼु रब कावड़ में तो नज़र अचे अॼु अल्लाह जलाल में तो नज़र अचे अॼु हे बरसात थियूं वञनि ई न थियूं काथे एॾियूं बरसात थियूं काॾे इहे हुया तूफ़ान नज़र ई न ईंदा इहे तूफ़ान इहे हवायूं क़िस्मत सां करोना वारो अज़ाब काथे हो कॾहिं उमिरि में ज़ाहिर न थियो तारीख़ में ज़ाहिर न थियो माकड़ वारो अज़ाब मांग बि केॾी थी वई आहे इहो केॾो अज़ाब कराची में वीचारी माईअ पंहिंजनि ॿिनि ॿारनि समेत इन मांग जे करे बुख जे करे कोठे तूं टपो ॾेई ख़ुदकशी करे मारे छॾियो।